सालेपट में बरसात मुतासिरन लाइ आयल सामान मनपसंद माण्हुनि खे ॾियण तां औरतुनि ऐं मर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतासिरनि चयो आहे गुज़िरियल 4 ॾींहनि खां वठी उञ ऐं बुख ते वेही वापसि हलिया था वञूं। इंतज़ामिया मनपसंदनि खे घुराए उन्हनि खे सामान ॾेई रही आहे। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर नवाब मीरानी जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल असां मौजूद आहियूं सालेपट सिटीअ में, जाते मुतासिरनि लाइ आयल सामान आहे जेको आहे मनपसंद माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। माण्हुनि जो चवणु आहे त असां सुबुह जा अचूं था, शाम ताईं वेही वयूं था, जाते 200-250 माण्हू आहे जो त मुतासिरनि सां ॻाल्हायूं था। मारवाड़ी कबीले सां आहियूं ऐं असां क्रिश्चन आहियूं। सो असांजे मारवाड़ी जेतिरी बि क़ौम आहे असांजी वो इन वक्त तमाम मुतासिर है। तमाम हुकुमराननि खे ख़बर है त ग़रीबन जो झुगियूं आहिनि उहे भी ड्रही पयूं आहिनि। हाणे उन्हनि जे लाइ को प्लास्टिक ना है, को खाधो ना है, को मजूरी ना है। इन टाइम उन्हनि जा बचड़ा जेके आले बिस्तरनि में सुम्ही करे बीमार पवन था। सुबह 8 बजे सां असां हिते वेठा आहियूं, न को पानी आहे न को असां मानी खाधी आहे, बुख ते ऐं उन ते असां वेठा आहियूं। कोई रिलीफ कोई फंड न ॾिनो वियो आहे। असांजा बचड़ा भुगते आहिनि, ज़मीन नारा, मिल्कता नारा, जिन्हनि वटि अॻे माल धन दौलत ठहियल आहे उन्हनि खे अञा बि ॾिनो वियो आहे। पर जेके ग़रीब मिसकिन जेके हथ जो पोरियो करे खमाइण खाइण वारा आहिनि उन्हनि खे कुझु बि न ॾिनो वियो आहे। असां वटि त एतिरो बि न आहे। मज़ूरी असांजी मिल्कियत हुई उहा बि असां खां ख़तमु थी वई आहे। असां किथां खायूं, किथां पंहिंजे बचड़नि खे खारायूं? बराए महिरबानी असांजी मदद कई वञे। 5-7 ॾींहंनि में हेॾियूं बरसातियुनि तबाहियूं मचाए छॾियूं। कंहिं वटि हिकिड़ो गिरहो खाइण जे लाइ न आहे। उन्हनि जा बच्चा सभिनी जा दरपदर आहिनि, बुखिया वेठा आहिनि। सभिनी खे ख़बर आहे, हुकुमराननि खे ख़बर आहे। वोटनि जे लाइ सभु ईंदा हुआ हिक दर ते। हिन महिल कोई कंहिंजे दर ते न वियो आहे। नंढा बच्चा माण्हुनि जा बुख मरंदा, कंहिंखे मतिलबु का शइ न मिली आहे। अफ़सोस ही करे सघिजे थो, ॿियो कुझु बि नथो करे सघिजे। सुबुह खां आयल ही मुतासिर माण्हू बेघर थियल जेके सो अवामी पार्क वटि जेको आहे सो तड़पालनि टेंटनि जे आसरे वेठा आहिनि। पर अफ़सोस आहे जो हुकुमरान अंदरि जेको आहे सो दरवाज़ा ॾेयूं मनपसंद माण्हुनि खे ॾियनि था। हिननि माण्हुनि जा तव्हां वीचार बि ॿुधा ऐं ख़ुदारा हिननि माण्हुनि जी हिननि नंढड़नि जेके मासूम बच्चा हिननि सां गॾु आहिनि इन्हनि जी मदद कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु नवाब मीरानी, SS न्यूज़, सालेपट। नाज़रीन, वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।